हिसाब सां त मूंसां मुंहिंजो ॾोही न आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो दोस्त मुंहिंजा जमाली, तव्हां ॾिसी रहिया यूट्यूब ऐं फेसबुक चैनल। दोस्तों अॼु जे वीडियो में ॻाल्हि कंदासीं हाई तकरार ड्रामा सीरियल 47 किस्त दोस्तों 247 किस्त जे बारे में। छाजे करे जो किस्त नंबरवार हली चुका आहिनि, इन जे करे असां तव्हांखे वादे कंदा हलूं त 247 किस्त में ऐं नेक्स्ट एपिसोड में छा थींदो। दोस्तों अॼु जे वीडियो में असां हली अॻिते तव्हांखे 248 किस्त जे बारे में ॿुधाईंदासीं त अॻिते हली छा थींदो। ऐं उन खां अलावा तव्हांखे ज़हर ड्रामा वणे थो, ज़हर ज़िंदगी या ड्रामा सीरियल हाई तकरार, ॿिन्हिनि ड्रामनि मां कहिड़ो तव्हांखे पसंदि आहे। अगरि जे तव्हांखे कहिड़ो ड्रामो पसंदि आहे त कमेंट्स में हेठि तव्हां पंहिंजो रायो ॾेई था सघो। असां उन जे बारे में रिएक्शन वीडियो हाणे तव्हांखे सॼी तफ़सील सां आगाह कंदासीं। त दोस्तों असांजे चैनल खे तव्हां सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे लाइक कयो, सुठो कमेंट्स करे पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। तव्हांजो त पैसो हिकु रुपयो बि ख़र्चु न थींदो, लेकिन असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। दोस्तों प्यार ऐं कुर्ब ॾियण जे बारे में हलूं था। दोस्तों छा अॻिते हली नवाब खान ऐं सिजावल खान पाण में ठाह कंदा? दोस्तों छा हथ मिलाईंदा पाण में ऐं बि जेको आहे सो खीर खंड थींदा? अॻिते छा सूरत हाल थींदी मथियनि 248 किस्त में? दोस्तों उहो मुकमल हाल वाल हिन वीडियो में हली। दोस्तों नवाब खान सिजावल खान खे धोखो ॾींदो। दोस्तों उन जे पुठीअ में छुरो घोपींदो, छाजे करे जो हिननि जूं ठाह जूं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि ऐं थी थो सघे अॻिते नवाब खान ऐं सिजावल खान पाण में जेको आहे सो धोखो करे। हेकर त पाण में ठाह करण जी ज़ाहिरी तरह सां त ॻाल्हियूं थी वेंदियूं, लेकिन अंदरूनी तरह सां पंहिंजूं हिक ॿिए जूं टंगूं कढण जी कोशिशि कंदा। छाजे करे जो ॿ शींहं हिकिड़े ॿेले में नथा रही सघनि ऐं हे ॿई वॾेरा जेको आहे हिकिड़े जाइ ते नथा पाण में सेट रही सघनि। जो इन जे करे ख़दशो आहे त अॻिते हली नवाब खान जेको आहे सो सिजावल खान खां त चाचो बहावल खान खे बि अॻिते हली धोखो ॾींदो। छाजे करे जो हिन ड्रामा सीरियल में अॻिते जेको आहे सो लड़ाई वारा सीन ईंदा ऐं अॻिते जेको आहे सो झगड़े वारा सीन ईंदा। इन जे करे नवाब पंहिंजे चाचे खे बि धोखो ॾेई सघे थो। छाजो मोकिलियल छाड़को आहे दोस्तों वक़्तु अॻिते हली सॼी सूरत हाल वाज़े थींदी दोस्तों ड्रामा में। छाजे करे जो हिननि में अंदरूनी तरह सां जेको आहे सो इख़्तिलाफ़ बाक़ाइदे रहे। मूसा ऐं मीर बि पाण में ठाह कंदा, छाजे करे जो इहे हिन वक़्तु जानी दुश्मन आहिनि पंहिंजा हिक ॿिए जा। छा मूसा ऐं मीर हली अॻिते पाण में हथ मिलाईंदा ऐं पाण में ठाह कंदा? त दोस्तों अॼु को वीडियो एतिरो ई हो। ऐं वीडियो तव्हांखे किथां सुठो लॻे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो खे लाइक कयो ऐं सुठो कमेंट्स ॾेई पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी ॾींदा।